इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। माना समझो, इल्लल्लज़ीन यस्तकबिरून अन इबादती। कुरान फरमाए तो, अल्लाह से फरमाए तो, जेकरे के मुखे छड़े बेखा दुआ गुरी सयदखुलून जहन्नम दाखिरीन, उनके जल्दी जहन्नम में दाखिल कबो। अल्लाह के छड़े बेखे मदद लाए पुकारी। कुरान फरमाए तो, कुरान खुलियो पियो आहे, ठपियल कोने, कुरान खुलियल आहे। सयदखुलून जहन्नम दाखिरीन। इदा अखर माना जी करण जी जरूरत कोन्हे, चट्टान सयदखुलून जहन्नम दाखिरीन, उनके जहन्नम में दाखिल कबो। जहन्नम छाए गुनाहगार लाए, जहन्नम उहा अस्पताल आहे जंहिंमें हुननि जे बीमारी गुनाहनि जो मर्ज़ निकिरंदो। पोइ जेकर ईमान वारो आहे त मर्ज़ हज़ारे साल निकिरी पोइ वरी बि जन्नत में वेंदो, पर जे मुशरिक आहे पोइ जन्नत में न वेंदो। इहे फैसला मुंहिंजे तरफ़ां कोन्हनि, क़ुरान में लिखियल आहिनि। इन्नहु मन युशरिक बिल्लाह, जे शरीक कयो कंहिं ज़ात खे अल्लाह सां गॾु इबादत में। अल्लाह बि मददगार आहे, पर हज़रत अली बि मददगार आहे। हजरत अली शेर खुदा, अली असदुल्लाह अल गालिब, अली हैदर करार, अली अहल बैत जो हीरो, अली अकलीम ज़ुहद जो इमाम, अली शरफ जो इमाम, अली नहव जो इमाम, अली बहादुरन जो सरदार, कायनात जो वडो काजी। लेकिन अल्लाह से बराबर इबादत में कौन कबो। जिन गलती कई एक अल्लाह भी मदद, अली गाल अली उल मुर्तज़ा भी मदद शरीक है। हिकड़न वरी पुट कौन पे थिया त वरी चऊं त अल्लाह बि ॾींदो, पर समन सरकार बि ॾे पियो। ॿुधो अथऊं, ॿुधो अथई जरा न काहे कर चिंगी देखड़ो कुले ते उहो बि ॾे पियो, ॿियो ख़ुदा नऊज़ बिल्लाह निकितो आहे, उहो बि ॾे पियो। कुकड़नि खे केरु पियो बचा ॾे, झिरकिन खे बचा केरु पियो ॾे, नांगन विछुन बलाउन के बच्चा केर पियो ॾे। तो मुसलमान नबी ते कलमो पढ़ियो आहे, तो जल्दी बच्चा न मिलण जे करे काफ़िर थो थी, खुदा की ज़ात खां ॿिए खे शरीक थो करी ऐं चई थो त पुट वठी आयो आहियां। पुट कोन वठी आयो, जहन्नम वठी आयो आहियां। खुदा के छॾे ॿिए खे पुकारी। कुरान चवे तो खुदा का सवा ॿिए खे पुकारींदो सयदखुलून जहन्नम दाखिरीन। अकीदा बचायो, शरीक करण। कुरान फरमाए तो इल्लहु मन युशरिक बिल्लाह फक़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नत। अल्लाह जो कुरान फरमाए तो जे इबादत में बेखे मूंसां गॾु शरीक कयो ॼण त उन जे मथां जन्नत हराम थी वई, उहो कॾहिं बि जन्नत में कोन वेंदो। छा पढ़ियमि राजा त जो मुंझाईंदड़ ॻाल्हियूं कोन पढ़ियमि, मंतिक कोन पढ़ियमि, जेके बाहूं ठोकींदा आहिनि पोइ ॻाल्हि कंदा आहिनि कि ऐसे हुआ फिर ऐसे हुआ फिर ऐसे हो गया। इहा मंतिक दीन कोन्हे, दीन कुरान आहे, दीन इस्लाम आहे, दीन सुन्नत आहे, दीन हदीस आहे। या हदीस जी ॻाल्हि कर या सुन्नत जी ॻाल्हि कर या हदीस कुरान जी ॻाल्हि कर, दीन ही शयूं आहिनि। अफ़सोस जो गुमराह करण वारा माण्हू सॼी तकरीर में न हदीस पढ़ंदा न कुरान पढ़ंदा। ॾिठो हूंदो ॿियनि, ही रुगो उलमाए देवबंद जो शान आहे। मूंखां पहिरीं साईं इस्माइल तकरीर खे केतिरियूं हदीसूं पढ़ी नबी साईं जन जी, तव्हांखे त अंदाज़ो कोन, तव्हां पे चओ त मोलो तकरीर पियो करे बसि, पर मूं पे ॿुधो हिकिड़ी हदीस आई, वरी ॿी हदीस आई, वरी टी हदीस आई, हदीस मथां हदीस। इहो इल्मु उलमाए देवबंद खे ख़ुदा नसीब करे। हदीस हुजे या कुरान हुजे, ॿई हक़ जूं ॻाल्हियूं आहिनि, ॿई असांजे लाइ आइनूं। इल्लहु मन युशरिक बिल्लाह,
कुरान फरमाए तो जे शिरक कयो शरीक कयो बे के अल्लाह सा फकद हर्रमल्लाहु अलैहिल जन्नत वो हराम करे छजस अल्लाह उन ते जन्नत। पर नबी साहब फरमायो मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह जे चयो अल्लाह का सवा बेजी इबादत कौन कभी रुको अल्लाह जी दखलल जन्नत यो दाखिल थे दो जन्नत में। ईमान संभालो असा अल्लाह जब बंदा आयो बंदे में चार अखर बा नून दाल हा हुक्मा जो कोला तबा जो मतलब बला दे तहम्मुल करण वारो नून जो मतलब निशाते बंदगी करण वारो दाल जो मतलब दवामन खिदमत करण वारो हा जो मतलब हेबत में मुस्तगरिक रहण वारो जेको बला ते तहम्मुल न करे मुसीबत ते सब्र न कंदो तो वो साबरीन जे लिस्ट मां निकरी वेंदो साबरीन जे सब्र वारी इबादत का महरूम थी वेंदो। जेकरे पंहिंजी इबादत में निशात पैदा न कयई त यो घणी इबादत न करे सघंदो। जेको दवामंदीन जी खिदमत न कंदो सॼो ॾींहुं कमाइण जे पोयां हूंदो दीन जी खिदमत न कंदो त इहो माण्हू करामत औलिया खे हासिल न करे सघंदो। हा जो मतलब हेबत में मुस्तगरिक रहण वारो जेकॾहिं दिल ते अल्लाह जी हेबत तारी न हूंदी त इहा दिल अल्लाह जी नाफरमानी में फासंदी गफ़लत जो शिकार थी वेंदी। इन्ही जे करे ज़रूरी आहे दिल में अल्लाह जो खौफ ऐं अल्लाह जी रहमत जी मोहब्बत रखी नबी जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारजे त हिन जहान में भी पार हुन जहान में भी पार थी जो इंशाअल्लाह इबादत खूब कबी जो इंशाअल्लाह ऐं अहले हक़ उलमा जो साथ ॾियो जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾियो। हींअर मुल्क आहे हींअर दौर आहे कादियानिन ऐं यहूदिन जी मुखालिफ़त करण जो। तव्हांखे ख़बर आहे हींअर कहिड़ो बिल पियो पास थिए कादियानी कहिड़ो बिल पिया पास कराइनि जेको इमरान ख़ान जी टेबल ते पियो आहे पास कराइण जे लाइ त उहो मुल्क में कानून हले कहिड़ो नओं कानून पियो ठहे ख़बर अथव? तव्हां त सॼो ॾींहुं जीए भोटो बस जीए भोटो या जीए इमरान बस इहा ख़बर कान्हे त मुल्क जे कानून में केॾी इस्लाम जी मुखालिफ़त पई थिए। हिकिड़ो बिल ठाहियो अथनि बिल खे छॾियो मथां तव्हांजी बिजली वारो या गैस वारो बिल सम्झो हिकिड़े पन्ने ते कानून लिखियो अथनि त जेको बि इस्लाम क़बूल कंदो उन मुजरिम खे सज़ा ॾोहजी मिलंदी। माना मुल्क पाकिस्तान में केर भी इस्लाम का कबूल न करे जेको इस्लाम कबूल कंदो उहो मुजरिम उनखे सज़ा मिलंदी। इहो कानून ठही हाणे इन जी खुफिया तौर मेहनत पई हले त इहो आस्ते आस्ते इहो कानून ठाहे छॾिजे। कानून ठही वियो त तव्हां असां छा कंदासीं इहे साॻी असांजी पुलिस असांजी फौज इहा उन ते अमल कराईंदी तव्हां छा करे सघंदो। मुल्क जूं वागूं उन्हनि यहूदिन जे हथ में ॾिनियूं अथव वोट उन्हनि खे ॾिना अथव जेके हाणे इस्लाम क़बूल कराइण लाइ जुर्म पिया सम्झनि त इस्लाम जेको क़बूल करे मुस्लमान थींदो उहो मुजरिम आहे। पूरी दुनिया में किथे बि इस्लाम क़बूल करण ते पाबंदी कोन्हे। मुल्क पाकिस्तान में कानून पियो ठहे हिते पाबंदी हुजे। ख़ुदा जो वास्तो अथव वोटनि जो रुख मटाए आलिमनि खे ॾियो आलिम पाण ई हिननि सां मुंहुं ॾींदा। जे तालिबान अमेरिका सां मुंहुं ॾिनो हींअर जो शेर निकिरी आया आहिनि त अमेरिका ई चुप आहे त हिन जा पुट सभु चुप आहिनि जे अमेरिका खे पादर आहियूं असांजो घटि कोन कंदा इन करे हाणे केरु पुछे कोन थो। तालिबान मैदान ते पंहिंजी जंग आज़ादी जी 20 साल लड़े नेठ इक़्तिदार ते मोहम्मद अरबी जो दीन नाफ़िज़ करे छॾियो अथनि। कुर्सियुनि ते चढ़ियान पुछा कयूं कीअं हलाईंदो विज़ारत कीअं हलाईंदो ज़राअत कीअं हलाईंदो गवर्नरियूं तव्हांजो सदर हुननि जो पहिरीं ॻाल्हि त सदर बदर पाण वटि रखो असां वटि अमीरुल मोमिनीन हूंदो आहे उहो ई निज़ाम हलंदो। हज़रत अली खे छा चवंदा आहियो
चो अमीरुल मोमिनीन हज़रत उमर के छा चवंदा आहियो अमीरुल मोमिनीन नबी जी खिलाफत में जेके कुर्सी ते आया अमीरुल मोमिनीन हिननि चयो त असां बि नबी साईं जे तिर्ज़ ते हुननि अमीरुल मोमिनीन ठाहे उन जे हथां निज़ाम हलायो सदर ऐं वज़ीर तव्हां पाण वटि रखो असां वटि अमीरुल मोमिनीन जो निज़ाम हलंदो जीअं मुस्लमान अॻे अमीरुल मोमिनीन चूंडींदा हुआ अफ़गानिस्तान जा तालिब बि हींअर अमीरुल मोमिनीन पिया चूंडनि निज़ाम साॻियो तरीक़ो साॻियो जो इंशाअल्लाह आलिमन जो साथ ॾिबो आलिमन में भी जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾिबो इंशाअल्लाह ऐं हर मसइले में मदरसन मस्जिदुनि सां सहकार हुजे उन्हनि सां खूब ताउन हुजे आलिमन सां ताउन हुजे इंशाअल्लाह जे असांजी मेहनत रही असां जेकॾहिं इहो जज़्बो रखियो इंशाअल्लाह वो वक़्तु परे कोन्हे जो हिन मुल्क में क़ुरान मजीद जो मिठो नूरानियत वारो कानून नाफ़िज़ थी हाणे मूं चयो त अधु कलाक में जान छॾियांव थो 2 मिंट मथे वधी विया हूंदा इन जी माज़रत थो वठां माफ़ करे छॾिजो मूं जेको चयो अल्लाह क़बूल फरमाए वा आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।